नाणे वारी वज़ारत दावा कई है त पीडीएम के मुकाबले निगरान हुकूमत घट कर्ज वरतो। गुजरल हुकूमत आखिरी 6 महीनन दौरान 8 अरब 40 करोड़ डॉलर परॾेही कर्ज वरतो। निगरान हुकूमत 3 अरब 90 करोड़ डॉलर कर्ज वरतो। नाणे वारी वज़ारत तरफ़ा जारी कयल बयान में ॿुधायो त हालतूं पहिरियां खां वधीक मुश्किल हुयूं। इन बावजूद निगरान हुकूमत गुजरल हुकूमत के मुकाबले घट कर्ज वरतो। निगरान नाणे वारी वज़ारत जी ऑफिस में जारी कयल बयान में चयो आहे त शहबाज शरीफ जी 1 फरवरी खां 16 अगस्त 2023 ताईं हुकूमत जो निगरान हुकूमत जे 17 अगस्त खां 31 जनवरी 2024 ताईं जो मुक़ाबलो कंदे दावा कई त गुजरियल दौर जे मुक़ाबले में निगरान हुकूमत जी कारकर्दगी बहितर रही। नाणे वारी वज़ारत मूजिब गुजरल हुकूमत के आखिरी 6 महीनन दौरान गैर मुल्की कर्जन की आमद 8 अरब 40 करोड़ डॉलर रही, जड॒हिं त 5 अरब 40 करोड़ डॉलर की अदायगी कई वई। इन जे मुक़ाबले निगरान हुकूमत 3 अरब 90 करोड़ डॉलर जो परॾेही कर्ज वरतो ऐं 3 अरब 60 करोड़ डॉलर की अदायगी कई। तफ़सीलन में इहो भी ॿुधायो त जड॒हिं निगरान हुकूमत आई तॾहिं व्याज जी बुनियादी शरह 22% हुई, जेका 1972 खां पोइ बुलंद तरीन आहे, जड॒हिं त गुजरियल दौर में व्याज जी शरह 19.5% हुई।